अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों ख़ुशख़बरी इहा आहे त असद खान कुरैशीअ जो जेको न्यू ड्रामो अची रहियो आहे ज़हर ज़िंदगी, हिन ड्रामे जी रिलीज़ डेट अची चुकी आहे ऐं हीउ ड्रामो कहिड़ी तारीख़ ते हलंदो इहो अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न आहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद खान कुरैशीअ जो न्यू ड्रामो ज़हर ज़िंदगी जेको अची रहियो आहे सिंध TV चैनल ते, काफ़ी दोस्तनि खे इंतज़ारु हूंदो त ज़हर ज़िंदगी ड्रामो कॾहिं हलंदो सिंध TV चैनल ते। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो 9 माई ते हलायो वेंदो, यानी 9 तारीख़ ते हलायो वेंदो, सूमर वारे ॾींहं ते। तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में शामिल आहिनि। दोस्तों हीउ ड्रामो 9 तारीख़ ते हलायो वेंदो सिंध TV चैनल ते। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। जे अगरि तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कॉमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा।